नाज़रीन मेरे ख़ास बेरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हुकूमत पारां जेके वॾियूं दावूं कयूं हूंदियूं आहिनि सिहत ऐं तइलीम जे सुधारे जो, मगर सिहत जी सूरत हाल मुताबिक़ असीं तव्हांखे मुताबिक़ इहो ॿुधायूं त मीरपुर ख़ासि ज़िले जूं जेके सभई हॉस्पिटलूं आहिनि उहे ईअं सम्झो त रेफर सेंटर ठहियल आहिनि। का बि हिते सिहत जी सहूलियत कोन्हे। एतिरे ताईं जेको मीरपुर ख़ासि जी सिविल हॉस्पिटल जेका 1 सदी खां पुराणी जेका हीअ इस्पताल आहे, जंहिंखे मीरपुर ख़ासि डिवीज़न जंहिंमें सांगड़ आहे, उमरकोट आहे, उन खां अलावा थरपारकर आहे या टंडो इलार जा या जेके भर पासे इलाइक़ा जेके इनखे लॻनि था, मगर मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल हिन वक़्तु जेको रेफर सेंटर ठहियल आहे। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं थर में जेको 4 सालनि खां मुसलसल ॾुकार हले पियो, जंहिंजे उतां जा जेकॾहिं मरीज़नि खे रेफर कजे थो त मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में अचनि था। जेके मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में सहूलियतूं न हुअण जे करे हितां जा जेके ग़रीब मिसकिन ऐं अबोझ माण्हू जेके सख़्तु परेशानी जो शिकार थी या हैदराबाद वञनि था या कराची वञनि था। एतिरे ताईं त हुकूमत पारां वॾियूं इहे दावाऊं कयूं हुयूं त हॉस्पिटल सिंध जूं जेके बि इस्पतालूं आहिनि उन्हनि खे असीं बहितर कंदासीं ऐं उते असीं सिहत जूं सहूलियतूं ॾींदासीं ऐं उते जेके डॉक्टर जेके आहिनि उहे मुहैया कंदासीं। मगर मीरपुर ख़ासि जेका आहे हीअ डिवीज़न जे हेड क्वार्टर जो मीरपुर ख़ासि ज़िलो आहे, मगर हेड क्वार्टर जी इहा असांजी सूरत हाल आहे जी त मीरपुर ख़ासि जेका सिविल हॉस्पिटल आहे उते के बि हिते सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ऐं हिते जेकॾहिं मरीज़ अचनि था या ख़ुदा न ख़ासा कहिड़ो मरीज़ अचे थो त उन्हनि खे बि जेको रेफर कयो थो वञे। उन खां अलावा जेके किरोड़े रुपया हिननि खे फंड मिलनि था दवाउनि जे मद में, जेके इहे दवाऊं जेके हिननि खे ॾियण बदिरां जेके हीअ पाण करप्शन कनि था ऐं मरीज़नि खे दवाऊं कोन पियूं मिलनि। ऐं हीअ जेको अमलो जेको मुक़ररु थिए थो शुरू खां ई मीरपुर ख़ासि जी इहा रवायत रही आहे त जेके DHO या जेको साबिक़ा DHO ग़ुलाम गौस काइम खानी पारां उन हिकिड़ी पंहिंजी टीम हिकिड़ी मुक़ररु करे छॾी त मरीज़नि खे दवाऊं ॾियण बजाए ही रुॻो हुननि जा जेके वोचर ठाहिनि था। या हिते पहिरीं ॼाम महताब ॾर सूबाई वज़ीर आयो मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में, जंहिं विज़िट बि कयो। हुनजो इहो चवणु हो ऐं डॉक्टरनि खे हिदायतूं बि जारी करे छॾियूं त सिविल अस्पताल में हिकु त सफ़ाई कोन्हे, उन खां अलावा ॿियो जेको हिते दवाउनि जी खोट आहे ऐं जेके बि शिकायतूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते सही कयो वञे। उन खां अलावा हफ़्ते जे अंदरि ईंदुसि ऐं हिन खे बहितर न कयो त उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणंदुसि। मगर को बि उन ते एक्शन कोन थियो। सिर्फ़ु इहे जेके मीडिया में ख़बरूं लॻियूं या जेके उन खां पोइ उहा साॻी सूरत हाल ऐं ताज़ो जेको सेक्रेटरी हेल्थ पारां मीरपुर ख़ासि जो हिते दौरो कयो, जेको किथे बि मीडिया वारनि खे न ॿुधायो, अचानक जेको आहे सिहत खाते जी इंतिज़ामिया पारां मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जो विज़िट करायो ऐं जंहिं बि हिननि खे जेको हिदायतूं जारी कयूं त हिन इस्पताल खे बहितर बनायो वञे। मगर अञा का बि बहितर कोन्हे ऐं हिन वक़्तु न हुननि खे दवाऊं थियूं मिलनि, न को मरीज़नि सां को अहिड़ी जेका आहे न का सहूलियत आहे। असां गॾु जी वीडियो लिंक ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में जेका 1 सदी पुराणी इस्पताल आहे उन वक़्तु हिन वक़्तु जा डॉक्टरनि जी छा सूरत हाल आहे। डॉक्टर सईद साहब असांखे तव्हां ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में हिन वक़्तु केतिरा डॉक्टर मुक़ररु आहिनि, केतिरियूं ख़ाली पोस्टूं आहिनि? टोटल असां वटि जेके पोस्टूं आहिनि सैंक्शन पोस्टूं आहिनि उहे आहिनि 120 डॉक्टरनि जूं। ऐं उन मां जेको आहे सो इहे जेको असां वटि जेको हींअर जेको पोस्टूं जेके आहिनि 64 ख़ाली पियूं आहिनि। इन मां जेको सो कुझु डॉक्टर जेके आहिनि से हींअर रिसेंटली जेको कोर्ट जो जेको ऑर्डर आयो उन ते जेको सो 8 डॉक्टर जेके आहिनि असां रिलीव करे छॾिया आहिनि ऐं 4 डॉक्टर असांजे जेके आहिनि से उहे रिटायर थियण वारा आहिनि। हिकिड़ो जेको सो 31 ते जनवरी जी उहो रिटायर थिए पियो थो ऐं ॿियो जेको आहे उहो 10 फरवरी ते रिटायर थिए पियो थो। 2 डॉक्टर असांजा पहिरियां रिटायर थी चुका आहिनि। डॉक्टर सिकंदर ख़ासकैली जेको ऑर्थोपेडिक सर्जन हुयो ऐं डॉक्टर इरफान जेको एनेस्थीसिया में उहो बि रिटायर थी वियो आहे। सो हींअर जेको सो घटिजी टोटल असां वटि जेके पोस्टूं हाणे जेके आहिनि जेके मेडिकल ऑफिसर आहिनि या ॿिया जेके कंसल्टेंट आहिनि उहे टोटल हींअर जेको 36 आहिनि। ॿियूं पोस्टूं सभु जेके बि आहिनि उहे ख़ाली थी वियूं आहिनि। पर तव्हांखे असांखे इहो ॿुधाइजो त गुज़िरियल जेको आहे सेक्रेटरी हेल्थ खे हिते विज़िट कराए वियो ऐं सेक्रेटरी हेल्थ ॾिठो उते छा डॉक्टरनि जा मसइला पेश कोन कया विया? हाँ बिल्कुलु उन्हनि खे बि जेको सो सेक्रेटरी हेल्थ हींअर वेझड़ाई में हिते राउंड करे विया आहिनि, विज़िट कयोसीं ऐं उन मां जेको आहे सो उन्हनि खे ॿुधायोसीं त असां वटि जेके आहिनि पोस्टूं जेके ख़ाली पियूं आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो असां रिक्वेस्ट बि कईसीं त इहे पोस्टूं ख़ाली आहिनि, इहे फिल कयूं वञनि। असां वटि कंसल्टेंट कोन्हनि, ना सर्जन आहे असां वटि, ना गायनाकोलॉजिस्ट आहे, ना ऑर्थोपेडिक सर्जन आहे, ना फिज़िशियन आहे, ना सोनोलॉजिस्ट आहे, ना रेडियोलॉजिस्ट आहे, ना न्यूरो सर्जन आहे। इहे पोस्टूं काफ़ी अरसे खां ख़ाली पियूं आहिनि ऐं जेके असांजी जेको सो WO में जेको मतिलबु 17 ग्रेड जूं 18 ग्रेड जूं जेके मतिलबु आहिनि उहे सिर्फ़ु कनि पियूं थियूं सर्जरी ऐं उहो बि सिर्फ़ु जेको आहे सो सीज़र कनि पियूं थियूं। ॿी सर्जरी जेकी आहे गाइनी में बि कोन थी थिए पई ऐं मेजर सर्जरी जेको हुन में सर्जरी में आहे मतिलबु आहे त उहे 2 जेके आहिनि असां वटि मेडिकल ऑफिसर आहिनि उहे सर्जरी कनि पिया था।
उहो बि जेको मेजर सर्जरी कोन था कनि। डॉक्टर बालचंद असां वटि फिज़िशियन जी पोस्ट ते जेको कमु कयो पिए हुनजो बि ट्रांसफ़र थी वियो आहे, सो हुनखे बि रिलीव करे छॾियोसीं। हींअर जेको असां वटि फिज़िशियन बि कोन्हे मेडिकल वार्ड में, ख़ासि तौर ते जेको असांजे लाइ प्रॉब्लम थिए पियो, त डॉक्टर हयात साहब जेको आहे सो उहो ही 31 जनवरी ते उहो बि रिटायर थी पियो थो, उहो जेको आहे वार्ड उहो बि ख़ाली थी पियो थो। डॉक्टरनि जी असां वटि तमामु घणी शॉर्टेज आहे। मतलब केतिरी ओपीडी हूंदी आहे रोज़ाने जी बुनियाद ते? ओपीडी असांजी पर मंथ जेकी आहे से 45,000 खां वठी 50,000 ताईं असांजी ओपीडी हले पई थी। हींअर जेका हिन वक़्तु जेको रिपोर्टिंग अचे पई थी, ऐं 2,500 खां वठी 3,000 जेके आहिनि से मरीज़ दाख़िल थियनि था हर महीने। त डॉक्टरनि जी शॉर्टेज जे करे पोइ जेको परफॉर्मेंस ते बि असरु पए थो। ईअं कोन्हे हाणे जेको जिते असांखे जेको मेडिकल वार्ड में घटि असांखे 4 डॉक्टर खपनि, ओपीडी में असां वटि डॉक्टर कोन्हे, ओपीडी बि ख़ाली थी वई आहे हींअर। छो त डॉक्टर सलीम साहब आहे उनखे जेको असां रिलीव करे छॾियोसीं, डॉक्टर निगार हुयो आई में उनखे रिलीव करे छॾियो। हाणे जेको ओपीडी में बि प्रॉब्लम थिए पियो। दवाउनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे? मेडिसिन असां वटि जेको जेको मेडिसिन परचेज़ 3 अञा ताईं कोन थियूं आहिनि, जंहिंमें जेको सिरिंजूं आहिनि ऐं जेको ड्रिपूं आहिनि ऐं कुझु जेके आहिनि ॿिया आइटम्स आहिनि, उन्हनि ते जेको गवर्नमेंट जी तरफ़ां फ़िलहालु जेको आहे अञा केस हले पियो थो हुन में कोर्ट में। उहो जीअं रिलीज़ थींदियूं त पोइ उहो बि अची वेंदियूं। ॿियो माशाल्लाह जेको मेडिसिन अची वयूं आहिनि, कुझु अचनि पियूं पाइपलाइन में आहिनि। अक्सर परचेजिंग ते हिते जहिड़ा रहिया मिरपुखा सिविल हॉस्पिटल जी दवाउनि जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? न, ही सेंट्रल हिकिड़ी हूंदी परचेज़ हूंदी आहे, ऐं असां वटि जेको हूंदी आहे लोकल परचेज़ जेको आहे 15% हूंदी आहे, उन मां असीं जेको मेडिसिन परचेज़ कंदा आहियूं। डॉक्टर सईद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। दवा थी मिले, न गोरी थी मिले, न माण्हुनि जो को इलाज थो थिए, उन हवाले सां असीं अचो त तव्हांखे मिरपुखा सिविल हॉस्पिटल हिकु सफ़ाई जे हवाले सां या हुतां जेका कुझु मरीज़नि पारां सिंध टीवी सां ॻाल्हि ॿोल कई आहे उहा तव्हांखे ॿुधायूं। टंगुन सूर ओॾे दवा सुई हणियो त वॼाने हुन में बोतल में ॿिया गोरी वोरियूं कोन्हनि न, चए त ठीकु थी वेंदी आहे। हाँ, सफाई सुथराई के हिसाब से जितने भी मामलात हैं आपके खुद के सामने, बाहर से तो बिल्कुल नॉर्मल ही नहीं है। यहाँ का सिर्फ थोड़ा बहुत बेहतर है, और यहाँ के जितने भी बाथरूम है ना, तमाम के तमाम ख़राब है। नाज़रीन, इन मरीज़नि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। ही चवंदा न सफ़ाई आहे, न बाथरूम में पाणी आहे, न का हिते का सहूलियत आहे। ऐं जॾहिं मिरपुखा डिवीज़न जे इस्पताल जी जेकॾहिं ही सूरत हाल हूंदी त बाक़ी तालुकनि जी इस्पताल छा सूरत हाल हूंदी? नाज़रीन, हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको तालका शुजाबाद ऐं उन में जेको मीरवा गोरचाणी आहे, उन में जेको RHC मीरवा गोरचाणी रूरल हेल्थ सेंटर जेको 10 बेडनि ते मुश्तमिल आहे। ही मर्कज़ मीरवा शहर समेत आसपास में तक़रीबन 1 लख आबादी खां वधीक सिहत जो सहूलियतूं मुहैया करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे। ॿियनि सरकारी इस्पतालनि जी हिते बि सहूलियतनि जी अणाहठ आहे। 14 डॉक्टरनि जो अमलो मुक़ररु आहे। जॾहिं का बि लेडी डॉक्टर हिते मुक़ररु न हुअण करे औरत मरीज़नि लाइ सख़्तु परेशानी जो शिकार थियनि था। असीं तव्हांखे ॿुधायूं डॉक्टर त जिते किथे मुक़ररु आहिनि, मगर डॉक्टर उते हूंदा ई कोन्हनि। या OPS ते हूंदा आहिनि, या 1 या 2 डॉक्टर हूंदा आहिनि। किथे 10 मुक़ररु आहिनि, किथे 15 मुक़ररु आहिनि, किथे 20 मुक़ररु आहिनि। खुशहाल दास सां असीं ॻाल्हि ॿोल था करियूं त खुशहाल दास जेको RHC मीरवा गोरचाणी रूरल हेल्थ सेंटर आहे, उनजी छा सूरत हाल असांखे ॿुधाइजो। जी नज़ीर, हींअर असां तालके शुजाबाद जे RHC मीरवा गोरचाणी में बीठल आहियूं। हिते असां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ऐं हिते जे मरीज़नि सभिनी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हिते जे मरीज़नि जो चवणु आहे त हिन इस्पताल में डॉक्टर त बाई चांस कॾहिं कॾहिं कोन हूंदा आहिनि, पर मौजूदु हूंदा आहिनि। पोइ असांखे जेके दवायूं लिखी ॾींदा आहिनि उहे असांखे तक़रीबन 12 वठण ते मजबूर कयो वेंदो आहे। ऐं कुझु दवायूं असांखे अहिड़ियूं आहिनि जेके हितां ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ हिते जेको अमलो आहे, डॉक्टर
डॉक्टरनि जो उहो इवनिंग में ख़ासि तौर ते लेडी डॉक्टर ऐं नाइट में लेडी डॉक्टर ऑन कॉल हूंदी आहे, मौजूदु न हूंदी आहे। जेकॾहिं हिते को इमरजेंसी अहिड़ो को मामिलो थियो वञे त पोइ उनखे डॉक्टर खे घुरायो वेंदो आहे। हिते जे आवाम जो इहो पुरज़ोर मुतालबो आहे त मीरवा गुरचाणी RSC में लेडी डॉक्टर इवनिंग में ऐं नाइट में ॾिनी वञे। छा थियो आहे? डिलीवरिंग जो केस हो जी हाँ, दवाइयूं सभु शहर में वरितियूं हुई, डॉक्टरनि में ॿ टे टीका हणिया आहिनि जेका लॻाया आहिनि, बसि उहा बाक़ी शइ सभु स्टोर सां घुरी आहिनि। असांखे हिते MS चयो आहे त जेका हिते ट्रीटमेंट वग़ैरह थींदी आहे, दवाऊं वग़ैरह सभु असीं अस्पताल मां ॾींदियूं आहिनि। ऐं इहो केतिरे क़दुरु सही आहे? मूंखे दवायूं हितां मिलियूं आहिनि या ॿाहिरां स्टोरनि तां ख़रीद कयूं? ऐं पैसनि सां वठी आयो आहियां, ॿ टे हेॾां ॾिनी आहिनि, बाक़ी पैसे वठी आयो आहियां स्टोर सां। 1000-1500 जी वरितियूं आहिनि दवाइयूं। ठीक होने 5 ॾींहं थी आया आहिनि, असीं हिते आया आहियूं। राति काठी असांखे न दवा ॾिनी आहे हिते जी, न को गोरी ॾिनी आहे। मुंहिंजे नंढड़े खे टिप बि हींअर हिते डॉक्टरियाणी आहे हुन जी आहे, ठीकु आहे। ऐं नंढड़े जी हालत ख़राबु आहे, मूं हुनखे चयो बि सही भाई असीं ग़रीब आहियूं, असांखे दवाउनि लाइ पैसा कोन्हे, पोइ बि बाज़ार जूं लिखी ॾिनियूं। तव्हां किथां खां आया आहियो? असीं अला रखिए ॻोठ खां। अच्छा, असांजो डॉक्टर सां मिलो आहे, डॉक्टर चवंदा त असां टोटल दवायूं अस्पताल मां ॾींदा आहियूं। असां मूं त हीअ पर्चियूं पियूं आहिनि, हीअ स्टोर जूं पर्चियूं पियूं आहिनि, असां ॿुधाए सघूं था हुननि खे। अस्पताल तमीर थिए घणो वक़्तु थी चुको आहे, मगर 10 बिस्तरनि जो गवर्नमेंट जेको अनाउंस कयो उनखे 10 बिस्तरनि ते क़ाइमु आहे। जेको खटूं अंदरि टुटियूं पियूं आहिनि, खाली पियूं आहिनि, आवाम रहण लाइ तयारु न आहे। इन लाइ को बि अंदरि कमरनि में रिहाइश मौजूदु कोन्हे, छो त डॉक्टर 2 बजे 12 बजे खां पोइ वेंदा हलिया आहिनि, पोइ हिकिड़ो डॉक्टर असांजो रहंदो आहे ऐं को ॿियो डॉक्टर न हूंदो आहे। इन जे करे मरीज़ अंदरि अस्पताल में एडमिट थियण लाइ तयारु न आहे। हिन में दवाऊं सिर्फ़ु इहे हिकिड़ी गोरी ॾिनी वेंदी आहे सरकारी, बाक़ी स्टोर ते लिखी ॾिनी वेंदी। जो स्टोर वारो हिन सां पार्टनरशिप आहे डॉक्टरनि सां, अलाए की आवाम जे लाइ ॾाढी बुनियादी तकलीफ़ूं आहिनि। को बि मौजूदा सूरत न हूंदो, एम्बुलेंस बि घुराई वेंदी आहे, एमरजेंसी वाक़ो थी पवंदो पोइ डॉक्टर खे बि घुरायो वेंदो आहे। अहिड़ी क़िस्म ते आवाम जे लाइ बुनियादी सहूलियतूं मौजूदु हुअणु खपनि। टीपर आहियां सर, 3 माण्हुनि जो कमु आऊं अकेलो संभाले वेठो आहियां सर। इहो एॾी मर्दानगी हमें कीअं पारे ॾेखारियो? हीअ सर हाणे पहिरीं बि असां चयो, हाणे को भंगीअ त हिते अचे कोन थो सर, असांखे त मोकल बि कोन थी मिले सर। हाणे हिकिड़ो स्वीपर आहियां सर। ॿिया सुपर किना विया? ॿिया सर को बदिली थी वियो, कई ॼणा सर हिते आया ऐं बदिली थी विया सर। ईअं त कोन्हे सियासी बुनियादनि ते घर वेठे पगार पा खणण, सॼो कमु अव्हां जे ज़िम्मे अची वियो, अव्हां पा करियो? न सर, हू बदिली थी विया सर, बदली थी गया। RSC मेडिकल सुपरिटेंडेंट RSC मीरवा गुरचानी। हमारा RSC मीरवा गुरचानी तकरीबन मीरवा टाउन के तकरीबन 34,000 आबादी को कवर कर रहा है। और हमारा सिर्फ ये मीरपुखस टाउन ही नहीं, आसपास के जो एडजेसेंट डिस्ट्रिक्ट हैं उनके भी काफ़ी पेशेंट हमारे पास आते हैं। और हम 24 घंटे हमारे यहाँ सहूलत मौजूद है पेशेंट को डील करने की। इवनिंग, नाइट और मॉर्निंग शिफ्ट, तीनों शिफ्टों में डॉक्टर भी मौजूद होते हैं। तकरीबन 14 डॉक्टर हमारे पास मौजूद हैं, जिसमें 19, 18 और 17 ग्रेड के सब डॉक्टर मौजूद हैं। 17 सीनियर मेडिकल ऑफिसर भी हैं, विमेन मेडिकल ऑफिसर भी हैं। 2 लेडी डॉक्टर हैं जो कि हमारे यहाँ इनसफिशेंट है, 2 इस लिहाज से RSC के लिहाज से, इसलिए कि हम उनको इवनिंग या नाइट के अंदर कोई लेडी डॉक्टर नहीं रख सकते हैं। तो हमारा एक मुतालबा है कि कम से कम हमारे पास डॉक्टर ऐसी हो जो इतनी तादाद में हो जो हम इवनिंग और नाइट शिफ्ट में भी रख सकें। ऐं डॉक्टर बकोल पाण ख़ुदि चयो आहे त इन असांखे मेडिसिन जेको आहे सो पूरी ॾिनी वञे, जीअं हिते जे आवाम खे असां वधि खां वधि सहूलियतूं ॾेई सघूं। ऐं ॿियो असां नोट कयो आहे त हिते जेको ॾंदनि जो वार्ड आहे उन में जेको ॾंदनि जो जेको MBBS डॉक्टर हूंदो आहे उहो काफ़ी ॾींहंनि खां मौजूदु न आहे। उते जेको असिस्टेंट आहे हरीसर साहब, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चयो आहे त आउं हिते मुस्तक़िल ड्यूटी ॾींदो आहियां, पर जेको MS जेको कंसल्टेंट डॉक्टर आहे उहो मौजूदु न आहे, उहो डेपुटेशन ते केॾांहुं वियल आहे ऐं उहो असांखे डॉक्टर ॾिनो वञे। ऐं तंहिंखां पोइ असां मरीज़नि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, मरीज़नि जो वधि खां वधि इहो चवणु आहे त असांखे मेडिसिन छो नथी ॾिनी वञे ऐं हुकूमत इन ते वधि खां वधि ध्यानु ॾिए। असां ग़रीब मिसकिन माण्हू मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जो जेके वॾियूं वॾियूं फ़ियूं आहिनि उहे बर्दाश्त नथा करे सघूं ऐं इन शहर में इन इस्पताल में अचूं था त डॉक्टर सिर्फ़ु असांखे ट्रीटमेंट खां सवाइ ॿी का बि दवा मौजूदु न हूंदी आहे। असां पोइ दरबदर जी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं असां हिकिड़ो पुरज़ोर मुतालबो करियूं था त महिरबानी करे असांखे हिते दवाउनि जी सहूलियत ॾिनी वञे।
खुशहाल तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही खुशहाल दास तव्हां वीचार ॿुधांदा हुन जेके उते दाख़िल मरीज़ आहिनि उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधांदा। जॾहिं त उते जेको मुक़ररु आहे मेडिकल सुपरिटेंडेंट उनजी इहा दावा हुई त असां वटि सॼो अमलो मौजूदु हूंदो आहे, मगर हुते को बि अमलो मौजूदु न हूंदो आहे। नाज़रीन, हाणे असां गॾु जेको तालके सिंधड़ी जो जेको रिपोर्टर मंज़ूर शहर जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे, मंज़ूर शहर खां इहा ॻाल्हि ॿोल था करियूं। तालके सिंधड़ी जंहिंमें तालको सिंधड़ी आहे, हिंगोरनो आहे ऐं फुलेडियूं आहिनि, उते जी छा सूरत हाल आहे? मंज़ूर, जेको रूरल हेल्थ सेंटर फुलेडियूं में आहे, उते जी छा सूरत हाल आहे? नज़ीर, हिन वक़्तु असां रूरल हेल्थ सेंटर फुलाजूं जेको तालका सिंधड़ीअ जो वॾे में वॾो जेको सिहत मर्कज़ आहे उते मौजूदु आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, पूरी सिंध में सिहत जूं सहूलियतूं अणपूरियूं आहिनि। उन हवाले सां पूरी सिंध जी या जेको रूरल हेल्थ सेंटर फुलाजूं आहे, जेको आस पास जे इलाइक़े जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करे थो, उन में जेको कहिड़ियूं सहूलियतुनि जो फुक़दान आहे, जेको हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर फुलाजूं में 14 मेडिकल ऑफिसरनि जूं पोस्टूं आहिनि, उन में हिन वक़्तु सिर्फ़ु 2 डॉक्टर ड्यूटी करे रहिया आहिनि। सहूलियतूं असां वटि इहो आहे त जेको आहे फैमिली प्लानिंग असां वटि बिल्कुलु आहे, फंक्शनल आहे। 24 आवर्स असां वटि डॉक्टरणी आहे ऐं जेको आहे हामला औरतुनि जी जेका डिलीवरी उहा थिए असां वटि। असां वटि नाग जे चक जूं सुयूं उहे असां वटि मौजूदु आहिनि, कुते जो चक जूं सुयूं उहे असां वटि मौजूदु आहिनि। 24 कलाक इहो अस्पताल असांजो फंक्शनल आहे। उनखां अलावा जेकॾहिं डेंगी फीवर जेको मलेरिया जो क़िस्म आहे त उहो थिए त उनजे लाइ असांखे अलॻि वार्ड उहो असां वटि आहे, बिल्कुलु फंक्शनल आहे। उनखां अलावा जेको गर्मी दौरान हीट स्ट्रोक में जेके माण्हू मरी रहिया हुआ उनजे लाइ असां वटि AC लॻल उहो कमरो असां वटि मौजूदु आहे। मसइला इहो असां वटि डॉक्टर जी शॉर्टेज आहे। ऐं हिकिड़ो डॉक्टर आहियां, सुबुह जो कमु थो करियां 200 खां वठी 250 मरीज़ आहिनि, त हिकिड़ो डॉक्टर आहियां, सुबुह जो कमु थो करियां। इवन में हिकिड़ो डॉक्टर आहे। ऐं जॾहिं त हिते MS 19 ग्रेड जो रिटायर थी वियो गुलाम सुरंदड़, उनखां पोइ मुंहिंजो 7हों ग्रेड आहे, उहो चार्ज MS जो बि मूंखे ॾिनो वियो आहे। अञा ताईं को MS न आहे। ऐं ॿियो एक्सरे मशीन आहे, उहो घणो वक़्तु अॻे ख़राबु थियो, असां DHO खे लिखियो आहे, पर अञा ताईं उहो मशीन सही नथो अचे। ट्रांसफार्मर अस्पताल जो संदो कोन्हे, लाइट जो घुराइण आहे, उनजे लाइ उहो वोल्टेज सही नथो अचे। साईं, हितां लिखियो हुजे न, हितां मिलणु कोन्हे अस्पताल जे अंदरि, त लिखियो हुजे न स्टोरनि खां वठो पैसनि सां शहर मां। हिते का शइ कोन, गोरियूं त उहे हिकिड़े इलाज जूं आहिनि, सभु गोरियूं हिकिड़ियूं हुजनि त सभु माना जेको बि मर्ज़ु आहे या न आहे, सभु हिकिड़ो ई मरीज़नि खे हिकिड़ी गोरी हुजनि। सुई बि कोन थी लॻे। असांखे ईंदा आहियूं, चवंदा आहिनि टेस्ट करायो मलेरिया आहे या कहिड़ी बीमारी आहे, पोइ मलेरिया जे करे त उनजो पोइ कोर्स सही कोन थी मिले। बाक़ी जेको आहे इहे पेर सूर वारो आहे उन लाइ बि गोरी उहा ई आहे, जे पेट सूर वारे लाइ बि गोरी उहा आहे, बुखार वारे लाइ बि गोरी उहा आहे। बाक़ी को अहिड़ो बिने को आहे त पोइ उन जे लाइ गोरी या दवा वारे लिखी ॾिना, चवंदा शहर में स्टोर था वठी। हल्को फुल्को कमु हूंदो आहे अगरि त उहो असां बैंडेज करे छॾींदा आहियूं। अगरि रेफर जो वॾो को प्रॉब्लम केस एक्सीडेंट वग़ैरह जो हूंदो आहे त असां बिल्कुलु रेफर करे छॾींदा आहियूं। अच्छा, हूअं तव्हांखे सामान केतिरो मिले थो ड्रेसिंग में? सामान असांखे तक़रीबन तव्हां ॾिठो आहे सभु लेवल लाइ। हीअ अस्पताल 1964 में ठही आहे। 64 खां यको मुसलसिल हलंदी अचे पई। हिन में पोयां ऑफिसरनि जा वार्ड बि आहिनि ऐं बंगला बि आहिनि, उहे किरी विया आहिनि। हिन अस्पताल में हिकिड़ो ऑपरेशन थिएटर बि आहे, डेंटल डॉक्टर बि आहे। बहरहाल उहे जायूं ठहियूं पियूं आहिनि, ऑफिसूं ठहियूं पियूं आहिनि ऐं डॉक्टर मौजूदु न आहे, डेंटल डॉक्टर बि आहे कोन। उन खां सवाइ जेको आहे सो एक्सरे मशीन आहे, जंहिंखे 2 साल थिया आहिनि, जेको गाइब लॻा पिया आहिनि। डॉक्टर बि कोन्हे, एक्सरे मशीन जो ॿुधाए पियो वञे त ख़राबु आहे ऐं हिते का बि मरीज़ लाइ सहूलियत कान्हे। मरीज़ परेशान थियो वरी वापसि आहे। ऐं हिते जेको मेडिकल स्टोर जेको आहे उन में मेडिसिन जी छा सूरत हाल आहे, केतिरी मिले थी ऐं केतिरी तव्हां ॾियो था? बसि जो असांखे जो मिले थी हाज़िरा मेडिसिन जे साम्हूं पियूं आहिनि, जो असांखे जो हाज़िरा जो आहे नमूनो आहे उहो ॾियूं था। अच्छा, ईअं त कोन्हे सिफ़ारिशुनि खे वधीक करियो? अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अच्छा, तव्हां छा आहियो? हिते मास्टर खे पढ़ायो।
नाज़रीन ही मंज़ूर शहर जी रिपोर्ट ॾिठी हूंदी ऐं हुतां जेको डॉक्टर मौजूदु आहे उन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे कोट सिहत जे हवाले सां कोट गुलामन जी सूरत हाल मुतालिक़ जेको असांजो रिपोर्टर जेको उतां जो जावेद कालरू उन सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त उते जी छा सूरत हाल आहे। जावेद, तालका इस्पताल जेका कोट गुलामन जी आहे उते जी छा सूरत हाल आहे, उते जे मरीज़नि खे छा दवाऊं गोरियूं मिलनि थियूं ऐं उते डॉक्टरनि जी छा पोज़ीशन आहे? जी नज़ीर, हींअर असां तालका इस्पताल कोट गुलाम मोहम्मद में मौजूदु आहियूं। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालका कोट गुलाम मोहम्मद जी 3.5 लख खां वधीक आबादी जेके तिबी सहूलियत ही तालका इस्पताल कोट गुलाम मोहम्मद फ़राहम कंदी आहे। जॾहिं चूंडियल नुमाइंदनि ऐं हिते जेको इंतिज़ामिया आहे उन जी अदम दिलचस्पी सबबि इस्पताल केतिरनि ई मसइलनि जो शिकार थियल आहे। उनखां अलावा तालके कोट गुलाम मोहम्मद में तक़रीबन 350 खां मथे अताई डॉक्टरनि जूं इस्पतालूं ऐं शहर जमसाबाद में सिटी मंझि 12 खां मथे अनरजिस्टर्ड लेबॉरेटरियूं हली रहियूं आहिनि। अताई डॉक्टरनि जे ग़लति इलाज सबबि हेपाटाइटिस B, C ॿियूं बीमारियूं जनम वठी वियूं आहिनि। जॾहिं त जेके लेबॉरेटरियूं हलाए रहिया आहिनि उहे अनरजिस्टर्ड 1500 ते मुलाज़िम आहिनि, जॾहिं त उते पैथोलॉजिस्ट न आहे। जॾहिं त हींअर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ताज़ो हींअर सुप्रीम कोर्ट हुकम ॾिनो, हुकम जारी कया त तालके अताई डॉक्टरनि ऐं लेबॉरेटरियुनि ख़िलाफ़, पर उन्हनि ते को बि अमल न थियो आहे। जॾहिं त जेको मेडिकल स्टोर शहर में आहिनि उते बि सरेआम जेके जाली दवायूं ऐं 2 नंबर दवायूं विकिरो थी रहियूं आहिनि। ऐं जे इंतिज़ाम लाॻा पियल फूड इंस्पेक्टर जेको महीने ते ईंदो आहे, मंथली वठी वरी वापसि हलियो वेंदो आहे। हाणे असां हिन हवाले सां राब्तो कंदासीं तालका इस्पताल जे MS डॉक्टर अशरफ नोंधाणी सां। WMO 4 पोस्टूं ब्लॉक सीनियर सां मिलाए करे 7-8 पोस्टूं WMO जो आहिनि, उन में का बि कोन्हे का। MNCH में सिर्फ़ु हिकिड़ी डॉक्टरणी आहे अकेली, त उन लाइ इहो प्रॉब्लम थिए थो त उहो 24 कलाक कीअं डिलीवरी कराए, कीअं जॻह सां उहो मरीज़नि खे मैनेज करे। ऐं काफ़ी प्रॉब्लम थीनि था। उहा मॉर्निंग ड्यूटी करे थी, पोइ वीचारी ऑन कॉल हूंदी आहे, केॾी महिल आहे इंसानु आहे, केॾी महिल निकिरी थी वञे पंहिंजे कमकारियूं सां, त इहो प्रॉब्लम आहे। ऐं ॿियो जेको स्टाफ आहे उन में कुझु स्टाफ नर्सूं आहिनि, उन जूं पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि, उहे बि कोन थियूं मिलंदियूं। ऐं बाक़ी कुझु ड्राइवरनि जूं पोस्टूं आहिनि या चौकीदार या माली आहिनि, उहे सेक्शन पोस्टूं बि थी वियूं आहिनि, पर SNE वग़ैरह मुंहिंजी ठही वई, पर उन में अपॉइंटमेंट कोन थी। ताज़ो जेको डिस्ट्रिक्ट में जेके अपॉइंटमेंट थियूं उन्हनि ते बि वरी अमल कोन पियो थिए। उन करे काफ़ी पोस्टूं आहिनि, उन करे बि असांखे तकलीफ़ थिए पई। उन करे हिन हॉस्पिटल जे अंदरि अमले जी तमामु घणी खोट आहे ऐं हिन हॉस्पिटल जे अंदरि लेडी डॉक्टर ख़ासि करे खोट आहे। त असांजे जेको माइयूं आहिनि उहो आसे पासे डिग्री या मिरपुर ख़ासि वारे पासे प्राइवेट क्लिनिक ते वञनि थियूं ऐं एतिरो अफोर्ड कोन थी करे सघनि। त जीअं त कोट गुलाम मोहम्मद हॉस्पिटल जे अंदरि अगरि लेडी डॉक्टर जी सहूलियत हुजे त असांजे रवासियुनि कोट गुलाम मोहम्मद जे रवासियुनि खे बि सहूलियत हुजे। असां गवर्नमेंट खे इहा अपील था करियूं त हिन जो नोटिस वठनि ऐं कोट गुलाम मोहम्मद हॉस्पिटल जे अंदरि लेडी डॉक्टर मुहैया करनि ऐं हिते जा स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि जेका हुननि खे मोकिलिया वञे ऐं अमले खे वधाया वञे। तालके जी अस्पताल हुजण जे बावजूदि उनखे BHU लेवल जूं बि सहूलियतूं कोन्हे। हुनजो मथां खां जेको आहे फंड घटि अचनि था, घटि फंड हुजण जे करे मरीज़नि खे जेके अचनि था पेशेंट इंडोर या आउटडोर, उन्हनि खे जेके दवाऊं कोन थियूं मिलनि। ऐं उन खां सवाइ हिते जेको हर कंहिं क़िस्म जी कोताही आहे। डॉक्टर फीमेल डॉक्टर आहे कोन, लेडी डॉक्टर डिलीवरी करे। ॾंदनि जो क्वालिफाइड डॉक्टर जेको आहे उहो मौजूदु कोन्हे। दिलि जो डॉक्टर कोन्हे। दिलि जो वार्ड ठाहियो वियो जेको अधु में छॾे वियो, दिलि जो डॉक्टर कोन्हे। ऐं लेबॉरेटरी जेका सरकारी लेबॉरेटरी आहे उन में पूरो सामान कोन्हे जी लेबॉरेटरी टेस्टूं कयूं वञनि। तंहिंजे करे हिते जी हालति तमामु ख़राबु आहे। ऐं हिते ट्रामा सेंटर जेको आहे सो क़ाइमु कयो वियो
जंहिंखे जंहिं ते करोड़नि रुपया ख़र्चाया पर उन जो अधु में कमु रहियो आहे। सिहत जी का बि अहिड़ी सहूलियत जेका आहे असां हिते कोन्हे। हालांकि हिते वॾी हॉस्पिटल आहे, हिते जेको आहे सो डॉक्टर्स बि हिते रखियल आहिनि, उनजे बावजूद बि जेको आहे सो हिते सिहत जा जेके सहूलियतूं आहिनि उहो उन्हनि जी खोट आहे। कोट गुलाम मोहम्मद शहर में ख़ासि तौर ते हिते डायलिसिस जे लाइ सहूलियत मुयसरु कई वई, दिलि जो वार्ड खोलियो वियो, उनजे बावजूद बि जेका सिहत जी सूरत हाल आहे तमामु ख़राबु ॾिसिजे थी। जंहिं सबबु शहरी जेको आहिनि सो डिस्ट्रिक्ट जेको आहे हॉस्पिटल वेंदा आहिनि, हॉस्पिटल्स वेंदा आहिनि या शहर खां अलावा ॿियूं जेके हॉस्पिटल उते वेंदा आहिनि। नाज़रीन, तव्हां ही कोट गुलाम जो जेको रिपोर्टर हो जावेद कालरू, हुन जा वीचार ॿुधा हूंदा। इन खां अलावा हुतां जो जेको डॉक्टर हा या हुतां जेके मरीज़ आहिनि या हुतां जा शहरी उन्हनि जा वीचार ॿुधा हूंदा। जावेद कालरू इहो रिपोर्ट करे रहियो त उते कोट गुलाम में अताई डॉक्टरनि जो इलाज जेको वधीक थो हले ऐं अताई डॉक्टरनि जो जेको ईअं सम्झो हुन ते ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कोन पई थिए। ऐं तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त कोट गुलाम समेत मीरपुर ख़ासि पूरे ज़िले जे अंदरि मगर सॼे सिंध जे अंदरि अताई डॉक्टरनि जो हज़ार आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे झुॾे मञा जेको शाहिद मजीद आहे उहो रिपोर्ट कंदो। शाहिद मजीद सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त शाहिद सिहत जे हवाले सां झुॾे तालुके जी छा सूरत हाल आहे, असांखे इहो ॿुधाइजो। जी नज़ीर, हिन वक़्तु आऊं झुॾे तालुके जे जेका झुॾे शहर जो जेको हॉस्पिटल आहे जुडो रूरल हेल्थ सेंटर हुन में बीठो आहियां। पर हिन खां अॻु में इहो ॿुधाए थो हलां त जुडो जेको 2 लख आबादी जो हिकिड़ो तालुको आहे ऐं जुडे तालुके खे 2004 में जुडो तालुके जो दर्जो मिलियो। पर अॼु ॾींहुं ताईं असांजी बदकिस्मती आहे त जुडे जो जेको रूरल हेल्थ सेंटर आहे हिन खे अञा ताईं तालुके अस्पताल जो दर्जो न आहे मिलियो। ऐं इन हवाले सां जेका सहूलियतुनि जी तमामु घणी खोट आहे त हिते डॉक्टर जो स्टाफ कोन्हे, दवाउनि जी खोट हूंदी आहे ऐं बिल्डिंग तमामु घणी खस्ता हाल आहे। एक्सरे मशीन आहे जेका 5 सालनि खां हिते मशीन उहा ख़राबु पई आहे ऐं उन खां अलावा जनरेटर कमु कोन थो करे, एम्बुलेंस आहिनि उहे ख़राबु आहिनि, मेंटेनेंस जो मसइलो आहे ऐं बिल्डिंग जी तमामु घणी खस्ता हालत आहे। अचो असां हुननि सां बि ॻाल्हायूं ऐं जेको हॉस्पिटल जो जेको MS आहे उन्हनि सां बि ॻाल्हायूं था त हू छा था चवनि, उन्हनि जी परेशानियूं छा आहिनि ऐं हॉस्पिटल जे MS खां बि पुछूं था त जेको हीउ स्टाफ जेको एतिरो घटि थी वियो आहे, जेका कॉन्ट्रेक्ट ते हुआ उहे हलिया विया आहिनि ऐं हुननि खे वापसि वठण लाइ, उन्हनि खे वापसि हिते घुराइण लाइ अव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि या अव्हां उन में संजीदा न आहियो या जेका डिस्ट्रिक्ट जेका अव्हां जा ऑफिसर आहिनि या जेका इंतिज़ामिया आहे हू हिन में संजीदगी नथी वठे। अचो त हुननि सां ॻाल्हायूं था। माना दवाउनि जी खोट जे बारे में या डॉक्टरनि जे बारे में अव्हां छा था सम्झो? सर, हिते दवाउनि जी खोट थोरी आहे। मां तक़रीबन 90% दवा अवेलेबल आहे। डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। मेल डॉक्टर आऊं अकेलो आहियां, कॉन्ट्रेक्ट वारनि जो कॉन्ट्रेक्ट ख़तमु आहे। फीमेल डॉक्टर सिर्फ़ु अकेली आहे, ॿियो कॉन्ट्रेक्ट वारनि जो कॉन्ट्रेक्ट ख़तमु आहे। बहरहाल उहे कॉन्ट्रेक्ट वारा डॉक्टर बि वीचारा दे आर कोऑपरेटिंग अस ऐं शदीद कमी आहे डॉक्टरनि जी, अञा बि अचणु खपनि। मैनी टाइम्स जाम दफ़ा। बसि हाणे वॾनि खे असां पुछी कोन था सघूं वधीक, वी कांट से देम, बहरहाल असां लिखियो आहे। एक्सरे मशीन लाइ बि लिखियो आहे, असां मथे लिखी छॾियो आहे, ख़राबु थी आहे, बाक़ी ख़राबु आहे, असां हुन लिखियो आहे। न, सहूलियतनि जी कमी आहे, लेबॉरेटरी में सहूलियतनि जी कमी आहे, एक्सरे मशीन जो प्रॉब्लम आहे ऐं जेके एम्बुलेंसिस आहिनि उहे बि पूरे फार्म में कोन आहिनि, दे आर वर्किंग बट नॉट इन फुल फार्म। ऐं इन जी बिल्डिंग जी रिपेयर खपे ऐं क्वार्टर जी रिपेयर खपे, बाउंड्री वाल ठहणु खपे, देर आर मैनी थिंग्स। बुखार है, 4 ॾींहं खां हिते आया आहियूं, जेको चौथो ॾींहुं आहे हिते अचूं पिया। को डॉक्टर जो इलाज कोन थो, हिकिड़े चकर आयासीं, जेको हिकिड़े चकर डॉक्टर मिलियो ऐं जेको सो हिकिड़े चकर ई मिलियो, उनखां पोइ मिले ई कोन थो डॉक्टर। ऐं डेली हिते चकर कटूं था, डॉक्टर जी को सहूलियत कोन्हे, न को दवाऊं सही मिलंदियूं ऐं जेको सो डेली आहे हिते डॉक्टरनि जो लेबॉरेटरी जो टेस्ट करायो, हिते टेस्ट करायोसीं, हिते खणी आयासीं पर हिते इलाज बि सही कोन था करनि। असीं परे खां आया आहियूं इलाज लाइ, डॉक्टराणी आहे कोन को, हाणे वरी असीं रोज़ भाड़ा किथां आणियूं, ग़रीब माण्हू असीं भाड़ा भरे मरी पिया आहियूं। डॉक्टराणी लभनि न, डॉक्टर आहिनि त बि सवली दवाऊं कोन था ॾियनि।
ना प्राइवेट में असां कोन ॾेखारियो न को भिटाई में ॾेखारियो असीं ग़रीब माण्हू केतिरो एतिरो पैसो आयो कोन को असीं पेट जी करियूं या असीं दवाउनि जी करियूं बसि पोइ तड़पे तड़पे आख़िर हूंदो त पिनी सिनी कराईंदासीं न त ठहियो मार करे वेठा आहियूं। साईं हितां एक्सरे ट्यूब आहे हाँ इन पाण एक्सपोज लाइट हुजे त ट्यूब आहे हितां खां आयल किराए थी इन करे फॉल्ट आहे एक्सपोज माना सही कोन थो करे। हाँ पेशेंट वीचारा अचनि था लेकिन वापसि हलिया था वञनि छो त एक्सरे थिए कोन थो। हाँ असां मथे कंप्लेन कई आहे लेटर मोकिलियो आहे उन्हनि चयो असां ॿ इंजीनियर खे मोकिलींदासीं उहो ठाहे वेंदो। न अञा कोन मोकिलियो छो त DHO को हींअर सीट ते को आहे कोन DHO को अचे असीं को मथां हिन DHO इंफॉर्म कंदा हुनखे इंजीनियर खे कराची मां ईंदो आहे उहो अची ठाहींदो। सभई डॉक्टरनि जी इहा दवा आहे त असीं अस्पतालनि जे अंदरि जेके दवाउनि जी खोट आहे उहा असीं पूरी पियूं करियूं पिया ऐं मरीज़नि खे असीं दवाऊं ॾियूं था मगर हू ख़बर न आहे केरु आहिनि या त हिननि डॉक्टरनि खे का ख़बर न आहे जेके ॿाहिरि जे दवाऊं लिखी था ॾियनि ऐं मरीज़नि सां अगरि जेकॾहिं पुछिजे थो त मरीज़ उहे ई डॉक्टरनि जेके दवाउनि जी खोट जूं ॻाल्हियूं कनि था मगर अॼु असां तव्हांखे सभिनी अस्पतालनि जी सूरत हाल मुताबिक़ फुटेज बि ॾेखारिया आहिनि उते जे माण्हुनि जा कमेंट्स बि ॿुधाया आहिनि मगर अॼु ताईं केरु बि हिन अस्पतालनि ते ध्यानु कोन पियो ॾिए।